ٹنڈوالهيار में सिंध के हिस्से जो पाणी न ॾियण ख़िलाफ़ पीपी तरफ़ां MNA ज़ुल्फ़कार सत्तार बचाणी जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी वई आहे। बचाणी हाउस खां पीपी कारकुननि पीपी MNA ज़ुल्फ़कार सत्तार बचाणी जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी। रैली में नसरपुर, चंबर, ओस्मान छावड़ी ॿियनि इलाइक़नि जे कारकुननि शिरकत कई। पीपी MNA ज़ुल्फ़कार सत्तार बचाणी चयो त सिंध में हिन वक़्तु पाणी जी 40% खोट आहे। सिंध खे तइ थियल मुआहिदे तहत पाणी न पियो ॾिनो वञे। हुन जो त सिंध जो अपोज़िशन लीडर कब्ज़ा माफ़िया पाणी चोरनि सां इरसा जी बी टीम तहत किरदार अदा करे रहियो आहे। हलीम आदिल शेख इस्लामाबाद में वेही चवे थो त सिंध में पाणी जी खोट नाहे, जेका शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। पीपी MNA जो त इरसा सिंध सां माटेली माओ वारो सुलूक करे रही आहे। इरसा सिंध जे नुमाइंदे सां बदतमीज़ी कई। PTI जो अॻवान अली पल पाणी चोरी करे वरी मज़लूम बणिजी रहियो आहे। हुन जो त इरसा क़िबलो दुरुस्त करे सिंध खे उन जे हिसे जो पाणी ॾिए। ॿी सूरत में एहतजाजी तहरीक हलाई वेंदी।